या अली मदद हक़ मौजू। हाजी 3-4 हज तो पढ़ी चुको हुई। हाजी 3-4 हज तो पढ़ी चुको हुई। छा ये बयान आहिनि काफ़ी छा? हाजी 3-4 हज तो पढ़ी चुको हुई। छा ये बयान आहिनि काफ़ी छा? वरी 5 हज तो पढ़ण वञी। छा अञा मिली न थे माफ़ी छा? हाजी हज हिते ही तुंहिंजा 1000 थींदा। रुगो नियत पंहिंजी करे साफ़ त ॾिस कि ग़रीब जे वञी घर जो गफ़ार हिकु भेरो करे तूं तवाफ़ त ॾिस। 100 मां 80% मां जॻहियुनि ते बिल्डिंग ते ॾिसंदो आहियां त माशा अल्लाह सुभान अल्लाह हाज़ा मिन फज़ल रबी लिखियलु हूंदो आहे। मां चवंदो 20% के हिलाल जी कमाई मां हूंदियूं, भाई 80% मां सम्झां थो कि व्याजी जूं कि हराम पर जूं। असांजी अची ॾाढी थी वई कमाए असां बंगला कोन ठारायासीं, सऊदी रहियासीं, 2-2 लख पगारूं कईसीं। हराम जी कमाई मां हवेलियूं ठाराए, हराम जी कमाई मां हवेलियूं ठाराए, हराम खोरनि हवेलियुनि ते छॾियो आहे लिखाए। माशा अल्लाह सुभान अल्लाह हाज़ा मिन फज़ल रबी। न त लिखणु खपे हा त हाज़ा मिन फज़ल शैतान, पर इहे लिखरायूं कोन। व्याज वादी ते शैतान पथरियूं पियो हणनि, शैतान खे पथरियूं पियो व्याजी हणे, शैतान ॾिसी वरितुसि हुजाज में। व्याज वादी ते अन ॾेई व्याजी, हुजाज ते हाजी कराईअ जी ठोड़ अथई। व्याज वादी ते अन ॾेई व्याजी, हुजाज ते हाजी कराईअ जी ठोड़ अथई। बेअदब भाउ खे हणी थो पथरियूं, ॾिसी चुसि शैतान लानत ई खोड़ अथई। व्याज वादी ते अन ॾेई व्याजी, हुजाज ते हाजी कराईअ जी ठोड़ अथई। बेअदब भाउ खे हणी थो पथरियूं, ॾिसी चुसि शैतान लानत ई खोड़ अथई। वॾो को बेईमान बेनीम को आहे, मुंहं में पथरियूं हणी थो चिताए। हराम जी कमाई मां हवेलियूं ठाराए, हराम खोरनि हवेलियुनि ते छॾियो आहे लिखाए। माशा अल्लाह सुभान अल्लाह हाज़ा मिन फज़ल रबी। ही शिकवा कई शैतान त 11 महीना यारी, 12 महीने अची कई अथई गदारी। ही शिकवा कई शैतान त 11 महीना यारी, 12 महीने अची कई अथई गदारी। कई कम तुंहिंजा मूं आहिनि कराया, तॾहिं बि न तोखे थी ज़रो शर्मसारी। ॾुख थियो आहे ॾाढो, पछतायां थो हाणे, पंहिंजे हथनि सां तोखे हराम खाराए। हराम जी कमाई मां हवेलियूं ठाराए, हराम खोरनि हवेलियुनि ते छॾियो आहे लिखाए। माशा अल्लाह सुभान अल्लाह हाज़ा मिन फज़ल रबी। इलेक्शन खां अॻु में 5 साल पुराणियूं तॾहिं ते अची जेके फातहूं पढ़नि था। इलेक्शन खां अॻु में 5 साल पुराणियूं तॾहिं ते अची जेके फातहूं पढ़नि था, उहे ई त दुश्मन आहिनि असांजा, वठी वोट असां खां असां सां विढ़नि था। ॿियनि ॾांहुं बुंडा ॾेई वहनि पाण पाणी, ईअं हार जा फ़सुल कई छॾिया अथनि सुकाए। हराम जी कमाई मां हवेलियूं ठाराए, हराम खोरनि हवेलियुनि ते छॾियो आहे लिखाए। माशा अल्लाह सुभान अल्लाह हाज़ा मिन फज़ल रबी। कचा बि घर गफ़ार न ठाराए सघियासीं, असां जूं त अची थियूं आहिनि अछियूं ॾाढ़ियूं। कचा बि घर गफ़ार न ठाराए सघियासीं, असां जूं अची थियूं आहिनि अछियूं ॾाढ़ियूं। 2-3 सालनि में भला भाऊ वारनि वता की बंगला ही मालात माड़ियूं। कचा बि घर गफ़ार न ठाराए सघियासीं, असां जूं त अची थियूं आहिनि अछियूं ॾाढ़ियूं। 2-3 सालनि में भला भाऊ वारनि वता की बंगला ही मालात माड़ियूं। करे की एॾी तकड़ी आहे तरक़ी, पक हक़ कंहिंजा विया आहिनि गिड़काए। हराम जी कमाई मां हवेलियूं ठाराए, हराम खोरनि हवेलियुनि ते छॾियो आहे लिखाए। माशा अल्लाह सुभान अल्लाह हाज़ा मिन फज़ल रबी। महिरबानी।